अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बबरकात कुरान करीम जे हर्फ हर्फ में मुझे महबूब मदीने वारे जो शान बयान फरमायो है। उहा केड़ी सूरत आ जैमें मुझे महबूब जो शान ना है। उहा केड़ी आयत आ जैमें मुझे हबीब जो शान ना है। उहा केड़ी मंजिल आ जैमें मुझे महबूब जो शान ना है। 7 मंजिला कुरान करीम जो 114 सूरतों मक्की सूरतों तदे भी मुझे महबूब जो शान, मदनी सूरतों तदे भी मुझे महबूब जो शान। अव्वल खां वठी आखिर ताईं बिस्मिल्लाह जी बेखा वन्नास जी सीन ताईं सारो कुरान बीबी आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद जे शान में आ, शान में। जै भी वर्क के खोल पर ही अजीब आयत अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू। अञा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह स्टेज ते आलिम सगोरा वेठा आहिनि, आलिम सगोरा असांजा मोहसिन साईं मौलाना शेर मोहम्मद सिकंदरी साहिब ऐं हाफिज मौलाना नज़ीर अहमद सिकंदरी साहिब, मौलाना बाबे अली सिकंदरी साहिब, ॿिया भी आलिम सगोरा वेठा आहिनि। आलिमनि जी मौजूदगी में इएं बि हवाई फायर नाहे करणो, गाल जेका बयान करनी आहे उहा ठके ठुके बयान करनी आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू 1,23,999 नबियन जे उम्मतन मजा कहे उम्मत जे लाए अल्लाह इन लफ्ज सां पैगाम कोन मोकिलियो आहे। जेके भी नबियन जो उम्मतों आयो किताब आया, तौरात आई, ज़बूर आई, इंजील आई, मुझा प्यारा दोस्त सहीफा भी आया, कहीं में इयो लफ्ज कौन हुयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में 88 जायन ते मुझे महबूब जे आशिकन ईमान वारन के सदियो आ। कहीं भी नबी जी उम्मत जे लाए या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ्ज कोन आयो। हालांकि उन्हनि नबियन जे उम्मतुन में अहिड़ा माण्हू बि हुआ जेके ॿ सदियूं इबादत कंदा, ॿ सदियूं। मसलन मुझे महबूब जे कचहरी में हिकिड़ी ॻाल्हि निकती आहे त पुराणे ज़माने जो हिकिड़ो माण्हू हो, अॻिन नबियन जो उम्मती हुयो, 2 सदियूं हुन इबादत कई, 200 साल कंहिंसां ॻाल्हाए कोन, भोग कंहिंजो कोन कये, मज़ाक कंहिं ते कान कये, कूड़ कॾहिं बि कोन कये, ठठोल कॾहिं बि कोन कये, गार में वेही 2 सदियूं इबादत कये। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, वाह आशिको तव्हां जे कदमनि तां कुर्बान वञा। मुझा प्यारा दोस्तो असा महबूब जे सहाबा जा गुलाम आयो, हुजूर जे अहल बैत जा गुलाम आयो, मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे फरमान बरदारन आशिकन जा गुलाम आयो। असी न राफिजी आयो, न तफजीली आयो, न खारजी आयो, असा आयो अहल सुन्नत व जमात। चो सुभान अल्लाह। अहल बैत जो शान बि असां खां ॿुधो। ऐं सहाबा, उहे सहाबा जंहिंजे लाइ हिकिड़ो आशिक चवंदो आहे लगी तुझी तार आजन खे। कमाल त सॼो तार जो आहे, सिस्टम सॼो हे लाइटिंग तार ते पई हले। फ़कीरो दुआ कयो ही फसादी वक़्तु पियो हले, इहा तार न टुटे जेका तव्हांजी असांजी तार मुर्शिदन करीमन खां गंढियल आहे, हज़रत पीरान पीर दस्तगीर ताईं, पोइ मथे इहा तार गंढियल आहे इमाम हसन हुसैन ताईं, हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम बीबी खातून जन्नत, पोइ इहा तार वञी मदीने वारे घोट वटि पहुचे थी। इहा तार जंहिंजी टुटी वई, पोइ क़ुरान भले पढ़े पियो पर शान नज़र कोन्हे।
वो ट्रकड़ी खणंदो फलाणे सहाबी जो शान मथे आ फलाणे जो घटि आ फलाणे जो हेठ आ फलाणो हीअं न आहे फलाणो हीअं आ पर जंहिंजी तार ॻंढियल हूंदी आ उहो चवंदो आ महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा हूं अबू बकर उमर उस्मान अली सुभान अल्लाह अबा मेहरबानी कर तार के सेट कर सुभान अल्लाह सुभान पर ये अल्लाह हुर फिटी पिया न लाउड तुझे के कुछ कोन कंदा भाड़े जी पो गारंटी कोने सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या या हबीब अल्लाह सहाबा जे दिल में इहो ख्याल आयो 200 साल हिकड़े माण्हू इबादत कई पोइ असां खां त गोए खणी वियो सुभान अल्लाह पाण वटि बि इहो ख्याल ईंदो आहे पर ईंदो कंहिंजे लाइ आहे बाबा फलाणे माण्हू हेतिरा प्लाट वरिता इहो असां खां गोए खणी वियो फलाणे हेतिरा पैसा व्याज ते ॾिना इहो असां खां अॻिते निकिरी वियो फलाणे हेतिरो कमायो असां खां अॻिते निकिरी वियो न नेकी जे मामले में भले रीस कयो बाबा फलाणे पुट खे हाफ़िज़ कयो आहे न मां पुट खे हाफ़िज़ बि कंदुसि कारी साहब बि कंदुसि सुभान अल्लाह बाबा फलाणो माण्हू मस्जिद शरीफ में ताउन थो करे मस्जिद शरीफ आबाद कयो वेठो आहे मां मस्जिद बि आबाद कंदुसि मदरसो बि आबाद कंदुसि इहा रीस जाइज़ आहे दुनियावी मामलनि में न सहाबा जे दिल में ख्याल आयो इन्ही 2 सदियूं इबादत कई आहे 2 सदियूं अल्लाह ताला वही जिब्रील खे मोकिलियो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ जिब्रील मुंहिंजे महबूब खे वञी चओ पंजनि आशिकनि खे चवे परेशान न थियनि मां तव्हांखे हिकिड़ी राति ॾींदुसि हिकिड़ी राति रमज़ान जे महीने में आख़िरी ॾहे में शब क़दर में हिकिड़ी राति हूंदी क़दर वारी उन्ही में 2 नफ़िल पढ़ो उहे 2 नफ़िल हिकिड़े पासे हुनजी 200 साल जी इबादत हिकिड़े पासे सुभान अल्लाह तव्हांजा 2 नफ़िल उनजी 200 साल जी इबादत मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़ा नेक माण्हू बि अॻिन नबियनि जी उम्मतनि में हुया पर ही लक़ब ही इनाम मुंहिंजे हबीब जे आशिकनि खे मिलियो या अय्युहल्लज़ीन आमनू अल्लाह ताला फरमायो ओ उहे शख्स हुजनि ईमान आंदो आहे जी मुंहिंजा रब करीम छा तुंहिंजो हुकुम आहे हिकिड़ी जाइ ते हुकुम आहे या अय्युहल्लज़ीन आमनू तक़ुल्लाह ऐ ईमान वारो अल्लाह खां ॾिजो अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे दिल में पैदा कयो हिन आयत में हुकुम या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो ला तक़ूलू राइना अॼु खां बाद में मुंहिंजे मुहम्मद करीम जे ख़िदमत में जॾहिं अचो तॾहिं राइना जो लफ़्ज़ न चइजो असां बि सगोरा मुंहिंजे हबीब जे ख़िदमत में ईंदा हा कचहरी लॻंदी हुई गुफ़्तार हलंदी हुई पोइ जंहिं ताईं आवाज़ न पुॼंदो हो या जेको सम्झी न सघंदो हो उहो चवंदो हो रायना या रसूल अल्लाह रायना या हबीब अल्लाह मालूम माना महबूब इन कलमे खे दोहरायो असां ते रिआयत फरमायो असांखे सम्झ में अची वञे हाणे अरबी ज़बान में इन्ही लफ़्ज़ में का बि कराहत कान्हे अरबी ॿोली में रायना जो लफ़्ज़ शान वारो आहे पर मुस्लमाननि सां गॾु यहूदी बि रहंदा हुआ यहूदियुनि जी जेका ॿोली हुई उहा अरबी कान हुई उन्हनि जी ॿोली हुई इब्रानी ॿोली में रायना जे लफ़्ज़ में बूई हुई बूई मुकम्मिल ख़राब न उन्ही में गुस्ताखी जी बेअदबी जी बूई हुई जॾहिं मुसलमान पिया चवनि रायना या रसूल अल्लाह रायना या रसूल अल्लाह त यहूदियुनि वरी रायना या चवणु शुरू कयो लफ़्ज़ त ॿई साॻियो पिया चवनि मुसलमान बि साॻियो यहूदी बि साॻियो
पर नियत में फर्क आहे। नियत जो फर्क हुयो। मुसलमान जेको चवन पिया रायना या रसूल अल्लाह, मुसलमानन जी नियत या हुई असां दे तवज्जा फरमायो ऐ मुंहिंजा महबूब, असां खे इहा ॻाल्हि दोहराए वरी समझायो मुंहिंजा महबूब। यहूदी जेको चवन पिया तो गुस्ताखी वारी नियत सां चवन पिया। मुसलमानन चयो यहूदियुनि खे अवां जे इब्रानी ॿोली में राइना जो लफ़्ज़ हलकड़ो आहे, तव्हां छो था चओ? यहूदियुनि जो तव्हां बि चओ था, तव्हां चओ था त एतिराज़ कोन्हे, असां चऊं था त एतिराज़ आहे, तव्हां चओ था त असां बि चवंदासीं, छो न चऊं? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वही जिब्रील खे मोकिलियो। ओ जिब्रील, इन लफ़्ज़ में गुस्ताखी जी बोया मां अल्लाह इहो लफ़्ज़ पंहिंजे हबीब जे लाइ चौराइण नथो चाहियां। वञ ईमान वारनि खे चओ या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़ूलू राइना, ऐ ईमान वारो अॼु खां बाद में जेकॾहिं तव्हां खे महफ़िल में का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां मुंहिंजे महबूब खे राइना जो लफ़्ज़ चई करे सॾु न कजो। वक़ूलू उनज़ुरना, अवां ईअं चइजो उनज़ुर इलैना या हबीबल्लाह, ओ मुंहिंजा महबूब असां ते नज़रे करम फरमा। जॾहिं तव्हां कोन चवंदव तॾहिं यहूदी पाण चवण बंदि करे वेंदा। तव्हां न चओ, छो जो तव्हां जे चवण में फर्क को बि कोन्हे, तव्हां जी नियत बि ठीकु आहे, लफ़्ज़ बि ठीकु आहे, पर जेको यहूदी था चवनि उन्हनि जे नियत में बि फर्क आहे, उन्हनि जे लफ़्ज़ में बि फर्क आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इहो पसंदि न आयो। रब चयो मुंहिंजे हबीब जे लाइ उहे लफ़्ज़ चइजनि जेके शान वारा लफ़्ज़ आहिनि। पढ़ो सल्लल्लाहु हाणे इहो थोरी नियत जी तब्दीली अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुसलमाननि जे लाइ इहो हुकुम जारी कयो मोमिननि जे लाइ त अॼु खां बाद में इहो लफ़्ज़ मुंहिंजे महबूब जे साम्हूं चओ बि न, माना मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अचो त लफ़्ज़ अहिड़ा अदब वारा ॻाल्हायो त ता क़यामत दुनिया खे ख़बर पवे त मदीने वारे जी दरगाह जो जेको अदब आहे उहो कमाल दर्जे ते पहुतल, अहिड़े त कमाल दर्जे ते पहुतल आहे। इन आयत जे भर में मां पढ़ियो त अब्बासी ख़लीफ़नि जो दौर आहे, हज़रत इमाम अबू यूसुफ उन्हनि जी दावत ते आयो आहे, बादशाहनि जी दावत आहे, दुनिया आई आहे, अमीर आया, रईस आया, सरदार आया, आलिम आया, वॾा वॾा माण्हू आया, इमाम अबू यूसुफ भी आयो आहे, दस्तरखान लगी वियो आहे, तरह तरह जा ताम लगी विया, किस्मे किस्मे जूं मानियूं अची वियूं, भाॼियूं अची वियूं, पर उन दस्तरखान ते कद्दू शरीफ जी भाॼी भी आहे। कद्दू शरीफ निस्बत के कमालियत त निस्बत के आहे न। जॾहिं सॼो ताम लगी वियो त बादशाह जे ख़ासि माण्हुनि मंझां हिकिड़े माण्हू चयो त कद्दू मूंखे नथो वणे, कद्दू मूंखे वणे कोन थो। मानी जो लगी, बादशाह चयो हाणे मानी हलण खपे, टाइम थी वियो आहे। इमाम अबू यूसुफ चयो त मानी कान हलंदी, छो कान हलंदी? इन जे करे कान हलंदी, तूं बादशाह आ, कलम तुंहिंजे हथ में आ, मां आलिम आहियां, फतवा मुंहिंजे हथ में आ, फतवा मुंहिंजे हथ में आ, मां फतवा जारी थो कयां। कहिड़ी फतवा आहे? तलवार छिके ॿाहिरि कढे थो कि फतवा इहा आहे, हिन माण्हू जो कंध जुदा कर, धड़ जुदा कर, हिन माण्हू खे मारियो वञे, हिन माण्हू खे क़त्ल कयो वञे,
बाद में मानी खाईंदासीं इए मानी कोन खाईंदासीं उहो माण्हू टप ॾेई उथी बीठो आ मौली साहब मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे तूं मूंखे माराए थो पाण फरमायो तुंहिंजो ॾोह थोरो कोन्हे को तो इमामुल अंबिया जो मुकाबलो कयो आ मुझे मोहम्मद करीम फरमायो आ त कद्दू मूंखे पसंद आ तो चयो त कद्दू पसंद नाहे असांजो इहो फ़ैसिलो आ जेको रसूलुल्लाह जे अपोजिट जी मुकाबले जी ॻाल्हि कंदो आ उहो हिन ज़मीन ते रहण जो हक़दार कोन्हे को अल्लाह जे महबूब चयो आ त मूंखे कद्दू वणे थो तूं केर आहीं जेको नबी साईं जी पसंदीदा शइ खे कटी थो त मूंखे नथो वणे जेकॾहिं तो ईअं चयो आहे मूं पाण ॿुधो आहे तुंहिंजो फ़ैसिलो थी चुको आहे तलवार मां ॿाहिरि कढी आहे उनजो साईं ख़ुदा जो कसम मां इन नियत सां कोन चयो पोइ तो कहिड़ी नियत सां चयो आहे जे मूंखे त इहा ख़बर ई कान्हे का त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़ी हदीस मुबारक बि आहे त जॾहिं मुंहिंजे महबूब जे साम्हूं ताम ईंदो हुयो भले गोश्त हुजे दाल हुजे ॿियो को बि सामान हुजे पाण कद्दू जा टुकड़ा उन मथां कढी कढी वापराईंदा हुआ पाण फरमाईंदा त कद्दू मां मोहम्मद करीम खे पसंदि आहे उनजो मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे का मूं त तबियत जे हिसाब सां चयो आहे इमाम साहब फरमायो जेकॾहिं तूं कसम थो खणी त तो मुकाबले जे इरादे सां कोन चयो आहे पोइ बि तोखे माफ़ी तॾहिं मिलंदी जो तूं ईमान खे नए सिर कलमो शरीफ़ तुंहिंजो ईमान जेको आहे उहो सॼो हलियो वियो तुंहिंजा सॼा अमल चट थी विया नए सिर तूं इस्लाम में दाख़िल थी छो जो रायना जे लफ़्ज़ में थोरी जेकॾहिं गुस्ताखी जी बदबू हुई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो यहूदी बुरे इरादे सां चवनि था मां उन लफ़्ज़ खां मना थो करे छॾियां ऐं मुंहिंजे मोहम्मद करीम खे उहे लफ़्ज़ चओ जेके मुंहिंजे हबीब जे शान जे मुताबिक़ आहे ऐं मथे अल्लाह से फरमायो वस्मऊ जॾहिं मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि हले त कन ॾेई ॿुधंदा कयो तव्हां पोइते था वियो न पोइ तव्हांखे चवणो थो पए रायना या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब दोबारा चओ उनज़ुरना या हबीब अल्लाह मुंहिंजा महबूब वरी समझायो अल्लाह ताला फरमायो जॾहिं मुंहिंजे महबूब जी गुफ़्तार थे उहा गुफ़्तार वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा दुनिया जो केर बि माण्हू आहे संदी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हि शुरू कंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजो महबूब मदीने वारो घोट जॾहिं ॻाल्हाईंदो आहे ज़बान मुस्तफ़ा करीम जी गुफ़्तार अल्लाह जी हूंदी आहे ज़बान मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हूंदी आहे फरमान रब करीम जी ज़ात बाबरकात जो हूंदो आहे जॾहिं मुंहिंजो महबूब ॻाल्हाए तॾहिं कन ॾेई मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे ॻाल्हि खे ॿुधंदा कयो तव्हांखे बार बार महबूब खां न पुछणो पवे छो जो बार बार पुछण इहो बि मुंहिंजे महबूब जे शान जे मुआफ़िक़ कोन्हे को शान जे मुआफ़िक़ ईअं आहे जो महबूब ॻाल्हाईंदो वञे अवां जे दिल जे मथां उहो महबूब जा अल्फाज़ लिखबा वञनि सहाबा इहो विर्द ठाहे छॾियो मुंहिंजे महबूब जी दरबार में वेठा आहिनि मदीने वारो साईं ॻाल्हाईंदो वेंदो आहे सहाबी सगोरा यादि कंदा वेंदा आहिनि हिकिड़ो असहाबी आहे मुंहिंजे महबूब जो माठ कयो वेठो आहे महबूब फरमायो मुंहिंजा ग़ुलाम जी मुंहिंजा महबूब ॿिया सभु मुर्कनि था पिया ॿिया सभु ख़ुशि आहिनि गुलाब जे गुल वांगुरु बहकनि था पिया तूं परेशान जे कुर्बान वञा परेशानी त अवां जी दरगाह में आहे कान का सोच में आया कहिड़ी सोच में आ सोच इहा आहे मुंहिंजी दिलि चवे थी महबूब ॻाल्हाईंदो वञे मां यादि कंदो वञा मूंखे हिफ़्ज़ थींदो वञे भले यादि कर किबला साईं दिमाग़ साथ नथो ॾे ॻाल्हि ॿुधी पूरी कयां थो वेसारो पइजी थो वञे हाफ़िज़ो मुंहिंजो कमज़ोर आहे महिरबानी फरमायो सहाबी खे ख़बर आहे
जंहिंजी दवा किथे कान मिलंदी आ तंहिंजी दवा मुस्तफा वटि मिलंदी आ। गुलाम नबी मैसर भी इन ॻाल्हि जो तर्जुमो कयो आ त आया तबीब काफ़ी पर पोइ मिली न माफ़ी। आया तबीब काफ़ी पर पोइ मिली न माफ़ी। तू आ शफीक शाफी, तू आ शफीक शाफी, शब में शफा करे वञे मुंहिंजी दवा करे। सगदर तो संदो हाँ तुंहिंजी सना कंदो हाँ। सगदर तो संदो हाँ तुंहिंजी सना कंदो हाँ। मां बे वफा बंदो हाँ तू अग में वफा करे वञे मुंहिंजी दवा करे वञे। महबूब तव्हां करम नवाज़ी कंदव न मुंहिंजो हाफ़िज़ो खुली वेंदो, मुंहिंजो दिमाग़ खुली वेंदो, यादगिरो मुंहिंजो मज़बूत थी वेंदो। हाणे मदीने वारे खोट ईअं कोन फरमायो वञी करे भुगड़ा खा, वञी दवा वठ, तुंहिंजो दिमाग़ खुले। अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजा गुलाम कुल्हे वारी चादर विछा। चादर विछाए थो, चादर विछाइजी वई आहे। मुंहिंजे महबूब करीमी बुक खयां, हिकिड़ो बुक, ॿियों बुक, टियों बुक। मंझि छा हुयो? बज़ाहिर त ख़ैर पे नज़र आयो, बज़ाहिर बुकनि में माण्हुनि खे कुझु बि नज़र कोन पे आयो, पर हक़ीक़त में सभु कुझु मौजूद हुयो। सभु कुझु मौजूद हुयो। मुंहिंजे महबूब हिकिड़ो बुक, ॿियों बुक, टियों बुक ॾिनो। पाण फरमायूं हाणे इन चादर खे ओढ़े छॾ, पंहिंजे सीने सां लॻाए छॾ। मुंहिंजे हबीब जो सहाबी उहा चादर ओढ़े थो, चादर खे पंहिंजे सीने सां लॻाए थो। आलिम सगोरा मौजूद वेठा आहिनि। कहिड़ो बि हदीस जो किताब आहे, बुखारी शरीफ आहे, तिरमिज़ी शरीफ आहे, अबू दाऊद आहे, मिशकात शरीफ आहे, कहिड़ो भी हदीस पाक जो किताब आहे, मुस्लिम शरीफ आहे। जंहिं भी किताब जो वर्क खोलींदो तव्हांखे हर वर्क में उन सहाबी जो नालो ईंदो, हज़रत अबू हुरैरा। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अहिड़ो हुन जो हाफ़िज़ो मज़बूत थी वियो जो हदीस मुबारक जे तफ़सीरनि में लिखियल आहे त महबूब करीम जीअं ॻाल्हाइण जे महल गुफ़्तार वारे टाइम हथ मुबारक हलाईंदा हा या इशारो कंदा हा, हो वरी उहा हदीस जॾहिं लिखाईंदो हो, ॿुधाईंदो हो, जंहिं जाइ ते महबूब इशारो कयो उते पाण इशारो कंदो। जंहिं जाइ ते महबूब हिन पासे हथ कयो उन महिल हिन पासे हथ कंदो। माण्हू चवंदा अबू हुरैरा ईअं छो थो करे? चए मां पंहिंजे महबूब खां इहा हदीस इन रंग में ॿुधी, मां पंहिंजे महबूब खां, ऐं उन जूं हदीसूं अहिड़ियूं त तफ़सीली बयान थियल आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, मुस्तफ़ा करीम जो उहो दरवाज़ो आहे, दरवाज़े ते जेको ईंदो वियो तंहिंखे रंग लॻंदो वियो। पोइ सहाबनि कन ॾेई मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ़्तार ॿुधी, मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सहाबनि कन ॾेई पूरी तवज्जो लॻाए मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो फरमान ॿुधो। उन्हनि सहाबनि जा असां ते किरोड़े एहसान, अरबे एहसान, ला तादाद एहसान, जन असां ताईं महबूब जी सीरत खे पुॼायो, महबूब जी तारीख़ खे पुॼायो, महबूब जे फरमान खे पुॼायो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हाणे केर माउ जो लाल पैदा थींदो आहे जेको महबूब जे सहाबा ते तबसरा करे या हुजूर जे अहल बैत ते तबसरा करे, रब ॼाणींदो आहे मुंहिंजे महबूब जा सभु सहाबी शान वारा। सभु मुंहिंजे महबूब जा सहाबी शान वारा। जॾहिं अल्लाह जी ज़ात जे तरफ़ां इहो हुकुम जारी थियो, अॼु खां पोइ मुंहिंजे महबूब खे राय ना जो लफ़्ज़ न चइजो।
उन्जुरना या रसूल अल्लाह जो लफ्ज़ चइजो, महबूब जे साम्हूं अची करे महबूब खे ईअं गुज़ारिश कजो, कुर्बान वञा असां ॾे तवज्जा फरमायो। पोइ सहाबन इन लफ्ज़ खे छॾे ॾिनो, यहूदी पाण माठ थी विया, फिका पइजी विया। सहाबी जेॾां बि अचनि मुंहिंजे महबूब खे अर्ज़ कनि, फिदा का अबी व उम्मी उन्जुर इलैना या हबीब अल्लाह, उन्जुर इलैना या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब असां ॾे तवज्जा फरमा। हाणे ॻाल्हि ॿुधो, क़ुरान करीम जो हुकुम ख़ासि टाइम जे लाइ न आहे, मख़सूस टाइम जे लाइ न आहे। क़ुरान करीम जो हुकुम ता क़यामत आ। सहाबी जेके मदीने में वेठा उहे बि चवनि उन्जुरना या रसूल अल्लाह, असां बि चऊं उन्जुरना या रसूल अल्लाह। असां शिरक कोन था कयूं, क़ुरान करीम जे हुकुम जी ताबेदारी था कयूं। क़ुरान पाक जो हुकुम तो ता क़यामत आ न। हिकिड़ो यहूदी आ मुंहिंजे महबूब करीम जे ख़िदमत में आयो, नबी साईं खे चैलेंज थो करे, जे तूं अल्लाह जो सचो नबी आ न, तूं अल्लाह खे चओ असां जन घरनि ते पत्थरनि जो मींहुं वसाए। चैलेंज करे पियो, तूं सचो नबी आ त चओ अल्लाह खे, तोखे सचो पोइ मञींदासीं, पत्थर वसनि। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरका जे क़ल्ब अनवर में इहो ख़्याल आयो त ही कहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो पियो, त पत्थरनि जो मींहुं वसे, पाण घुरे थो पियो। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा महबूब इहो भले पियो चवे, पर अंत फीहिम, तूं इन्हनि में जो वेठो आ, तूं इन्हनि में जेसि ताईं मौजूद आ, मां अल्लाह काफ़रनि जे मथां बि अज़ाब नाज़िल कोन कंदुसि, जो इन करे जो तूं मोहम्मद मुस्तफ़ा करीम मौजूद आ। रब ॼाणींदो आ, मां तफ़सीर में अॼु पढ़ियो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम मदीने पाक में त आहे बज़ाहिर, पर हक़ीक़त में मुंहिंजो महबूब पूरी काइनात में अॼु बि मौजूद आ। इन करे ख़ुदा अज़ाब नाज़िल नथो करे। अॻिन नबियनि जे उम्मतुनि ते पत्थर वसंदा हा, ज़मीन फाटी पवंदी ही, माण्हू अंदर हलिया वेंदा हा, घरनि जा घर लुढ़ी वेंदा हा, नालो निशान कोन हूंदो हो। रब ताला फरमायो, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुंहिंजा मोहम्मद करीम, मां अल्लाह ईअं न कंदुसि जेसि ताईं तूं मोहम्मद मौजूद आ, इन्हनि जे मथां अज़ाब कोन नाज़िल थींदो। हाणे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हाज़िर नाज़िर आहे, काइनात में हर जाइ ते मौजूद आ, जो उन वक्त जे अॻे वक्त जे गुनाहगार माण्हुनि खां त असांजा गुनाह वधी विया आहिनि, पर पत्थर नाज़िल कोन था थियनि, ज़मीन कान थी फाटे, मुंहिंजा अदा लुढ़ी कोन था वञूं। इन जे करे जो मुंहिंजो मोहम्मद अॼु बि असां में मौजूद आ। अवां खे इहा ख़बर आ त सभिनी नबियनि जो सरदार केरु आहे? चओ चओ असांजो आला हज़रत चवंदो आहे, मुल्के कौनैन में अंबिया ताजदार, मुल्के कौनैन में अंबिया ताजदार, और ताजदारों का आका हमारा नबी। सब मिली करे पढ़ायो, ताजदारों का आका हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी। सभिनी नबियनि खां असांजो महबूब शान वारो हज़रत ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते वेठो आहे, हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जन्नत में वेठो आहे, असांजो महबूब मदीने में आहे। ईअं छो? जे शान में असांजो महबूब सभिनी खां मथे आहे न, त महबूब हुजे न आसमाननि ते, उहे ॿई हेठि हुजनि। अल्लाह ताला फरमायो, महबूब शान में तू मथे आ, पर ज़मीन जो निज़ाम हलाइणो आ, ज़मीन जे निज़ाम खे कायम रखणो आ, हिन काइनात जे सॼे निज़ाम खे हलाइणो आ। इहो तॾहिं हलंदो जॾहिं तू मोहम्मद ज़मीन वारनि में हूंदे।
व अंत फीहिम तू इनन में हूंदे मुंहिंजा महबूब जे करे तू इनन में न हूंदे हे आलिम सगोरा मौजूद आहिनि 27 रजब वारी रात आ मुंहिंजो महबूब करीम मेराज ते वियो आहे 18 साल मुंहिंजे महबूब रूबरू रब जो दीदार कयो आहे हेॾे कड़ो लुॾे थो पियो बिस्तरो गरम लॻो पियो आहे वज़ू वारो पाणी हले थो पियो जेको सॼे पासे सुतो पियो आहे उहो सॼे पासे सुतो पियो हो जेको खॿे पासे सुतो पियो आहे उहो खॿे पासे सुतो पियो हो यारनि मंझां 12 कोन थिया ॿारनि मंझां 12.5 कोन थिया 18 साल गुज़ारे मुंहिंजो महबूब मोटी आयो निज़ाम सॼो बिलाक लॻो पियो आहे इएं छो इहो इन जे करे जो हिन जहान जो साह जेको आहे उहो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा करीम जहान जी जान मुंहिंजो महबूब आहे जॾहिं जान खे ख़ुदा पाण ॾे घुराए वरितो त जहान जो सॼो सिस्टम बिलाक थी वियो सॼो निज़ाम रुकिजी वियो महबूब वापसि आया निज़ाम अॻिते शुरू थियो अल्लाह ताला फरमायो महबूब ईसा त बराबर आसमाननि ते वेठो आहे इदरीस नबी जन्नत में वेठो आहे निज़ाम पियो हले तूं मथे ईंदे त निज़ाम जेको आहे उहो ईअं बीहजी वेंदो जीअं मेराज वारी राति बीहजी वियो महबूब तूं ज़मीन में रहो पोइ इहे गुनाहगार आहिनि ऐबदार आहिनि बदकार आहिनि तूं मुस्तफ़ा करीम ज़मीन ते हूंदे हाणे छा सम्झो था जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने ताईं महदूद आहे त ॿिए जहान जो निज़ाम कीअं थो हले जे महबूब अरब ताईं महदूद आहे त अजम जो निज़ाम कीअं थो हले अक़ीदो इहो रखणो आहे त मुंहिंजो मोहम्मद करीम सारे जहाननि में मौजूद आहे जीअं रब करीम फरमायो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा हबीब तूं आलमीन जे लाइ रहमत आहे ऐं ईअं बि लिखियल आहे तफ़सीर में त जीअं चंड आहे ज़मीन आसमान ऐं निज़ाम ख़ुदा जो ईअं थो हले जीअं चंड हलंदो आहे ऐं चंड हूंदो आहे कील ते जेकॾहिं विच वारो कील न हुजे त चंड जो हिकिड़ो पुड़ ॿिए पासे हलियो वञे ॿियो पुड़ ॿिए पासे हलियो वञे अटो कोन थींदो उन मज़ा मक़सद हासिल कोन थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में हबीब जे ज़रिए इन पूरी काइनात जे निज़ाम खे हलाए थो वरी कील सां गॾु जेके कणा हूंदा आहिनि चंड केॾो बि तेज़ हले उन्हनि कणनि खे कुझु बि कोन थींदो हाणे उन निज़ाम इन जहाननि जो जेको निज़ाम आहे उन निज़ाम में मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मक़ाम आहे जो सॼो निज़ाम हबीब जे आसरे हले थो जेके कील सां गॾु कणा हूंदा आहिनि उहे आहिनि मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात जा तव्हां असां जहिड़ा आशिक मुंहिंजा अदा मुल्क में जहिड़ा थियनि फिसना थियनि फसादा थियनि को केॾां पियो वञे पर मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक हर साल वधनि पिया